सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था नौजवान लेखक अब्दुल राफ़ी शेख जी कहाणी मुअलनि लाइ रिहाइशी स्कीम। ही तूं कहिड़े क़िस्म जी रिहाइशी स्कीम शुरू करे रहियो आहीं? हिन जे दोस्त कुर्सीअ ते वेहंदे नाराज़गी मां हथ में पकड़ियल अख़बार लोॾींदे चयो, मूं सोचियो जीअरनि लाइ त हर कोई सोसाइटियूं ठाहे रहियो आहे जिते ज़िंदगीअ जूं सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। छो न मरण खां पोइ जे लाइ बहितर रिहाइश आशियां। कीअं लॻी तोखे मुंहिंजी गुलिस्ताने मरहूमीन रिहाइशी स्कीम? यासिर पंहिंजी कुर्सीअ ते टेक ॾींदे पंहिंजे नंढपिण जे दोस्त इलियास खां पुछो। तमामु भवाइती, मूंखे त उन में प्लाट वठण जो सोचे ई डपु पियो लॻे। इलियास हथ में पकड़ियल अख़बार मेज़ ते रखंदे चयो, मूंखे ख़बर आहे त मौत जे ख़्यालु अचण सां डपु लॻे थो ऐं उन ख़ौफ़ खे ख़तमु करे कोन थो सघिजे, पर जॾहिं कंहिं माण्हू जी मुंहिंजी रिहाइशी स्कीम में क़बर बुक थियल हूंदी त मूंखे लॻे थो त उन माण्हू खे कुझु तसली रहंदी त मरण खां पोइ बि सुकून सां सुम्हियो पियो हूंदो। ॾिस, हिन स्कीम में मूं केॾियूं सहूलियतूं रखियूं आहिनि। हिते हिकु क़बर खां वठी 4 क़बरनि ताईं जा प्लाट बुक कराए सघजनि था। मतिलबु जेकॾहिं कंहिंजी ख़्वाहिश आहे त उनजो महबूब भी हमेशह उन जे भरिसां हुजे त हू 2 क़बरनि वारो प्लाट बुक कराए सघे थो। उन सां गॾु हर क़बर जे चौधारी सरसब्ज़ बाग़ हूंदो ऐं क़बर भरिसां उन जी ख़्वाहिश मूजिबि उन जे पसंदि जो वणु पोखियो वेंदो, जंहिंजी छांव हमेशह उन जे क़बर ते रहंदी। हर महीने क़ब्रिस्तान में कंहिं यतीम खाने मां मासूम ॿारनि खे घुराए फ़ौतियुनि जी मग़फ़िरत लाइ नालो खणी दुआ कराई वेंदी। ॿारनि खे आण उन्हनि जे खाधे पीते जो ख़र्च असांजी कंपनी भरींदी। हर क़बर जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ हर महीने इंटरनेट ते अपलोड कयूं वेंदियूं त जीअं फ़ौती जा माइट उन जी क़बर खे ॾिसी कुल पढ़ी सघनि। उन खां सवाइ क़बर जी क़ीमत 5 सालनि जी आसान किस्तनि में फ़क़ति 10,000 रुपया महीने जे हिसाब सां वरिती वेंदी ऐं जेकॾहिं क़बर बुक कराईंदड़ अॻ में गुज़ारे वियो त उन जूं बाक़ी किस्तूं इंश्योरेंस कंपनी भरींदी। मूंखे नथो लॻे त किरोड़े रुपयनि जा प्लाट ऐं बंगला बुक कराइण वारनि लाइ हीअ का वॾी क़ीमत आहे। हाणे ॿुधाए, आहे न सुठी स्कीम? यासिर इलियास ॾांहुं फ़ख़ुर मां ॾिसंदे पुछियो। सुठी ऐं ख़राब जो फ़ैसिलो त स्कीम मां मिलंदड़ मोट सां थींदो, पर तूं उहो ॿुधाए, ओचितो तोखे हिन स्कीम जो ख़्यालु कीअं अची वियो? तूं त समुंड भरिसां फ्लैट ठाहिण वारे प्रोजेक्ट ते कमु करे रहियो हुएं। इलियास लाइटर सां 2 सिगरेटनि खे दुखाईंदे पुछियुसि। कुझु ॾींहं अॻु आउं हिकु वॾे माण्हू जे जनाज़े ते वियुसि। यासिर इलियास खां हिकु सिगरेट वठंदे चयो, मैयत खे अञा क़बर में लाहिण वारा ई हुआ त हिकु माण्हू खे क़बर में कुझु नज़र आयो। हिननि मिटी परे करे ॾिठो त उहो कंहिं माण्हू जे पेर जो आङूठो हुयो। जॾहिं वधीक मिटी परे कई वई त ख़बर पई त उते अॻ में ई को पूरियल आयो। मूंखे उन वक़्तु ॾाढो ॾुख थियो त वॾनि आलीशान बंगलनि में रहण वारा मरण खां पोइ ॼण फ्लैट में शिफ्ट था थियनि, जिते हेठि को ॿियो रहे पियो ऐं मथे शायदि कुझु वक़्तु बाद को ॿियो अची वेंदो। उन करे मूं सोचियो त मरण खां पोइ इंसान जो घटि में घटि एतिरो बंदोबस्तु थियलु हुजे त जिते हू 100,000 साल रहंदो, उहा उन जी पंहिंजी निवेकली जॻह आहे, जंहिंमें ॿिए कंहिंखे लिक छुप में न रहायो वेंदो। हिन जी ॻाल्हि ॿुधी इलियास छत ॾे मुंहुं करे सिगरेट जो धुओं उॾाईंदो रहियो। 2 महीननि खां पोइ इलियास वरी हथ में अख़बार पकड़े हिन जी ऑफिस में दाख़िल थियो। अचण सां हिन यासिर ॾांहुं मुरकंदे ॾिसी चयो, ही वरी कीअं तकिड़ो समुंड ते फ्लैटनि वारो प्रोजेक्ट शुरू करे ॾिनई? तुंहिंजे गुलिस्ताने मरहूमीन रिहाइशी स्कीम जो छा थियो? मूं उहा स्कीम ख़तमु करे छॾी। कंहिं दिलचस्पी कोन ॾेखारी? यासिर मायूसीअ मां चयो, मूंखे बि लॻे पियो त उन स्कीम में एतिरो जल्द प्लाट बुक कोन थींदा, पर इहा उमेद बि न हुई त तूं एतिरो तकिड़ो स्कीम बंदि करे छॾींदे। छा वाक़ई कंहिं बि दिलचस्पी कोन ॾेखारी? कुझु शाइरनि दिलचस्पी ॾेखारी ऐं उहो मुतालबो करे रहिया हुआ त असांजी क़बरुनि ते हर महीने कंहिं कॉलेज जी छोकिरियुनि खे सैर करायो वञे। हिन जी ॻाल्हि ते इलियास खां टहिक निकिरी वियो। हिन खिलंदे चयो, पोइ उन में हिकु ब्लॉक शाइरनि लाइ रखी आहे। इलियास सलाह ॾींदे चयुसि,
रखां था पर शाइर सफ़ा कंगाल निकिता। पैसो पाई बिन कोन हुयनि ऐं अमीर माण्हुनि उन्हनि खां मोट कोन ॾिनी। इलियास तजस्सुस मां पुछो। काफ़ी अमीर माण्हुनि सां राब्तो कयुमि पर लॻो उन्हनि खे पूरी पक आहे त हू कॾहिं कोन मरंदा, तंहिंजे करे हिननि खे क़बर जी बि काई ज़रूरत कोन्हे। यासिर मायूसीअ मां जवाबु ॾिनो।